मान है हल थाने दे हल साहब माया सुमरपुरी सारो दुनिया जो नाला मटाई दे रे सुमर चंदे आचार चंदे संचर चंदे छडी तो थाए कोन हल थाने दे होडे सामो आ वने सामो केरे तो न वडा माण्हू थी मार पैसा दे अंधो ही लाए था ओए किलो जो था ओ चप्पर को दियो छाटणा गिदामड़ी गिदामड़ी वने चप्पर के बटिया बुढला गिदामड़ी बटिया बचाए वठी जा अरे चाय हूं ना गिदामड़ी अंदाजा बोलो ना आवे ने भेड़ मारी मुदी तने कोची थी होदा कहां भाई दोहारियो तो न धाड़ो आ न खून आ न रेजिया न को मरे थो न को गुम थो थे न लखन करोड़न जा केस न चाह न पानी आ न बीड़ी आ न सिगरेट आ न वरी पापो आ साहब लगे तो तब्दीली अची वई अरे जेकरी एड़ी हालत रही न तो तमाम जल्द असां थाना स्कूल में तब्दील थींदा आई तवा सिपाही स्कूल जा पटे वाला लगा घुमंदा वतंदो तो पोए असां छा कयूं तव्हां ॿियो कुझु बि न कयो बसि दुआ कयो त के बम धमाका थियनि माज़ूर कोटा सां गॾु सॼो ॾींहुं इन्हनि शैताननि खे ॻोल्हियो आहे नथा लभनि त इन में असांजो त ॾोह न आहे न ईदल चुमन विलायती खे जल्दी गिरफ़्तार कयो न त तव्हांखे त ख़बर आहे त नूर ऐं नौकिरी वञण खां पोइ कदुर थींदो आहे पोइ वापसि मुश्किल सां थो अचनि चवंदा हन हा हिला इन जे करे इन शैताननि खे पकड़ियो ऐं पंहिंजूं नौकरियूं बचायो भली बचायो पर वांगड़ पटाटा मवाली न कापुसी पचाए तो खाओ न अरे हो लालू असांजी नौकरी फ्राई तो करे तोखे वरी पुतरी पचायो छो तो मारियाऊं ईसा खाली अनखी था हुकुम कयो साहब इन खदड़नि जी सिलाई मशीन खे बंदि कर ये उबता टोपा न ॾे लखन करोड़ जा केस था थाने जूं ख़बरूं ॿुधा थाने जूं खबरूं कहिड़ियूं ख़बरूं हा असां वञा ताईं पघारूं कोन थियूं अरे मां थो चवां जेके चोर पकड़िया अथई उन्हनि जो छा कई शेठ साहब चोरनि खे मारे अहिड़ी हालत कई अथमि ॼण के गॾ लूसण जी भेल कई आहे न सेठ साहब कूड़ तो ॻाल्हाए चोरनि खे हिकु धक बि कोन हयो अथसि असां ॿिन्हिनि खे चोर सम्झी सॼी राति कुटियो अथसि अरे ॿियो छा था दाऊं त गुलशू ऐं रोशू पिया कनि हा साहब चोर ॾाढा होशियार आहे धक असांखे पियो हणी ॾह वरी चोर पिया कनि जीअं तूं सम्झी तो तू चोरन के पे मारी अब्बाले अच्छा मतलब तो जेके हुननि सॼो कयो इहे सभु कुड़ी